अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। पाकिस्तान में 9 ॾींहंनि जे लॉकडाउन कोरोना जी शरह घटि करे छॾी। समूरे मुल्क जा बाज़ार ऐं दफ़्तर 17 मई खां खुलिया वेंदा। बाज़ार राति 8 वॻे ताईं खुलियल रखण जी इजाज़त हूंदी। दफ़्तर 50% हाज़िरी तहत खोलिया वेंदा। शहरनि में हलंदड़ बसूं सुभाणे खां हलंदियूं। इंट्रासिटी बस ऐं ट्रांसपोर्ट बि बहाल थी वेंदी। कराची खां 1400 किलोमीटर परे समुंड जे हवा जो घटि दबाव तूफ़ान बणिजी वियो। हैदराबाद जामशोरो सांगड़ ठट्टो बदीन में रेड अलर्ट जारी। माहीगीरनि खे 3 ॾींहंनि ताईं समुंड में शिकार खां रोके छॾियो। वज़ीर आला सिंध कराची में एडमिनिस्ट्रेटर खे समूरे शहर मां बिल बोर्ड हटाइण जी हिदायत करे छॾी। एमरजेंसी प्लान ठाहिण जी हिदायत। सूबाई वज़ीर नासिर शाह ऐं फराज़ डेरो कराची में रहंदा। ईद जे 3 ॾींहंनि में इसराइल गज़ा खे खंडर बणाए छॾियो। इसराइल गज़ा जी ॿी वॾी इमारत खे तबाह करे छॾियो। बिरजुल जला खे 4 मीज़ाइलनि सां निशानो बणायो वियो। इमारत ख़ाली कराइण लाइ 10 मिंटनि जी मोहलत ॾिनी वई। इसराइल बिरजुल जला खे तबाह करण जी धमकी ॾिनी हुई। इमारत ख़ाली करण लाइ 10 मिंटनि जी मोहलत ॾिनी वई। 5 ॾींहंनि खां हलंदड़ हमलनि में शहीदनि जो तइदादु 140 थी वियो। 40 ॿार बि शामिल। केतिरियूं ई इमारतूं मटीअ जो ढेर बणिया। कोरोना वैक्सीन लाइ वर्ल्ड बैंक पाकिस्तान खे $15 करोड़ 30 लख ॾींदो। इहो फंड 2020 में पाकिस्तान लाइ मंज़ूर कयल वबा खे मुंहुं ॾियण जे प्रोग्राम तहत ॾिनो वेंदो। ईद जे मोकलुनि खां पोइ इस्लामाबाद में वैक्सीन मर्कज़ ॿीहर खुली विया। एक्सपो सेंटर कराचीअ में बि वैक्सीनेशन जारी। दरिया खान मरी भरिसां ॻोठु मौलवी गुल मोहम्मद ख़ासकेलीअ वटि तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल सवार कुते खे बचाईंदे स्लिप थी वियो। जंहिं सबबु ॻोठु फतह खान लाशारीअ जो रहवासी मुक़ीम लाशारी समेत 2 ॼणा सख़्त ज़ख़्मी। कंदकोट चाचड़ बिरादरीअ जा वधीक 3 ज़ख़्मी फोतिन जो तइदादु 12 थी वियो। ज़रियनि मूजिबि चाचड़ बिरादरीअ जे माण्हुनि पारां सब्ज़ ऐं बिरादरीअ जूं बकरियूं फुर करण ते झेड़ो थी पियो। हेल ताईं 12 ॼणा क़त्ल थी चुका आहिनि। वधीक ज़ख़्मियुनि जे फौत थियण जो पिणु अंदेशो। लाड़काणो हैदर थाणे जी हद लहर कॉलोनीअ में इंसानियत ऐं रत जे रिश्तनि खे लॼाईंदड़ वाक़ियो। भाउ जो सॻे भेण सां मुबैना लॼालट। 25 सालनि जे मोहम्मद अमीन पंहिंजे 13 सालनि जी भेण रीमा सां घर अंदरि मुबैना लॼालट कई। माउ जी फरियाद ते जवाबदार गिरफ़्तार। वधीक कार्रवाई रिपोर्ट अचण खां पोइ कई वेंदी। शुएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।